ज़हर ज़िंदगी दा जेकॾहिं उठे वारा अची वञनि पोइ असां छा कंदासीं? पोइ विढ़ंदासीं, ॿियो छा कंदासीं? भॼंदासीं थोरी। हिननि खे टिनी तरफ़नि खां फिरी वञो। मां साम्हूं थो अचां जीअं इहे भॼी न सघनि। असां वारा छोरा भला उठे वारनि खे वठ ॾींदा, तूं हरू भरू थी परेशान थी। ईअं त आहे, पर इहो ओठो धण हमराहनि जो वठी ईंदो। अम्मा भली केतिरो बि धण हुजे उनखे मुंहुं ॾेई वेंदा, तूं परेशान न थी। अम्मा परेशान इन लाइ आ त अजायो पुठाड़ा सुजाया अची घर पुॼंदा। भाॼाई अध वारा होश में हूंदा कॾहिं आहिनि, मां ओॾे वञा या न वञा, पर जॾहिं बि बिर थींदा आहिनि न त जहिड़ो मूंसां ई कंदा आहिनि। तो वारनि छोकिरनि ऐं ओठे वारनि जे विच में छा था छेड़ो? अदा तव्हांखे त ख़बर आहे त असांजी मनी वारो गॾियल आहे ऐं ॿियो त हिक ॿिए जी शिकिल वणे कोन थी। मथां वरी रेस असांखे ज़मीनूं गॾु ॾेई छॾियूं। हाणे थोरी में तां मुंहिंजे छोकिरनि ऐं ओठे वारनि जा हिक ॿिए जे ॾुंडनि में हथ आहिनि। कमाल खान सोचां पियो त रबनि ऐं ओठे वारनि खे कीअं पाण में हिकु कजे। उहो कहिड़ो क़दम खणा जो इहे पाण में खीर खंड थी वञनि ऐं इन्हनि जूं नफ़रतूं हमेशह हमेशह लाइ ख़तम थी वञनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।